अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हां ख़बरियूं त पीपी तालका काज़िमन जे सिटी सदर अब्दुल गफ़ार जतई मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त असां हिन वक़्तु पंहिंजी मदद पाण तहत सरकारी अस्पताल में पियल दवाऊं वग़ैरह रेस्क्यू करे कढी ॿाहिरि मथां जॻहियुनि ते मुंतक़िल करे रहिया आहियूं त जीअं रोडनि जे पासनि खां बेसहारा मददगार वेठल माण्हुनि जो इलाजु थी सघे। हुन जो चवणो त असां बार बार इंतिज़ामिया खे आगाह कयो आहे त महिरबानी करे पोयां मुख़्तलिफ़ जॻहियुनि खां अलॻि अलॻि खॾनि खे बंदि कयो वञे त जीअं पाणीअ खे निकाली कयूं। उन खां पोइ पुठियों पाणी खोलियो वञे ऐं बेकारे बंद ते वॾी तइदाद में लिफ्टूं लॻाए पाणी दरिया में छोड़ कयो वञे त जीअं पोइ ते बीठल पाणी आसानीअ सां निकिरी वञे। हुन जो वधीक छा चवणो अचो त ॿुधो। आवाम जेका रोडनि रस्तनि ते फथल आहे बरसाति मुतासिरी, उन्हनि लाइ जेका मेडिसन आहे हिते पाणी अस्पताल जे हर हुन में OPD में बीठो आहे, ट्रामा सेंटर में बीठो आहे। असां पीपल्स पार्टी सिटी काज़ीअमन जा दोस्त वॉलंटियर दोस्त हिते वठी करे उहा मेडिसन कढाए करे डॉक्टरनि जी टीम सां असां महफ़ूज़ हंधि मुंतक़िल करायूं पिया, जीअं असां रेस्क्यू करे हर जॻह ते पुॼूं जिते हीअ बीमारी पकड़ी आहे ऐं जेके आवाम जेका फाथल आहे उन्हनि खे असां रेस्क्यू कराए सघूं। असां जेका मेडिकल जी उन्हनि खे हर सहूलियत ॾियूं। हाणे पाणी आहे, पाणी लाइ इंतज़ाम खे असां मुसलसिल चयो आहे त का जेको आहे पोयां कट बंदि कराए वञनि, फ़ौरन उन जो हल इहो आहे फ़ौरन जेके मुकमल कट बंदि कराए हिन पाणी खे क्रॉस करायो वञे पोइ ॿियो कराए। अगरि हे पाणी मुसलसिल रहियो त हींअर काज़ीअमन शहर में ईअं सम्झो 70% ख़तरे जी घटी वधी चुकी आहे। अगरि पाणी कंहिं ॿिए को वधीक कट लॻो तमामु घणो नुक़सानु थी सघे थो। तव्हां जेको ॿुधायो पिया त इहो पाणी बेक अञा न पियो थिए, इहो पाणी अञा अॻिते वञे पियो मुसलसिल। हाणे हितां खां जेको पाणी क्रॉसिंग आहे पोइ बंदि थिए त हे पाणी खे रस्तो वठराई न थिए। इंतिज़ामिया खे वरी मां गुज़ारिश कंदुमि मुकमल पाणी खे रस्तो ॾेई 20 हॉर्स पावर जो जेके सॼो मशीनूं लॻाए करे पाणी जेको आहे मिकारे में छोड़ कयो वञे, जीअं जेके मुसलसिल जेका आवाम फाथल आहे उनखे को महफ़ूज़ रस्तो मिली सघे, पंहिंजे पंहिंजे घरनि ताईं मुंतक़िल थी सघनि। कि आवाम तव्हां ॾिसी हूंदी काज़ीअमन जे अंदरि लाखूं तइदाद में माण्हू तव्हांखे रोडनि रस्तनि ते होटलनि ते दुकाननि ते हर जॻह ते माण्हू बेहारो मददगार मिलिया हूंदा। इंतिज़ामिया अञा ताईं को बि अहिड़ा एफर्ट्स नथी वठे जेके वठणु घुरिजनि हिन पोज़ीशन में। तव्हां असांजो फ़र्ज़ु आहे, ख़ाली इंतिज़ामिया ते असांखे न आहे वणणो आहे, मुश्किल लम्हा आहिनि, ही गुज़री वेंदा। हिन में असांखे पंहिंजी आवाम सां बीहणो आहे, पंहिंजे माण्हुनि सां बीहणो आहे, उनजी मालिकी करणी आहे, उनजी वारसी करणी आहे। असां वसार जेको असांजो वस आहे असां कोशिशूं कयूं पिया त का माण्हुनि खे रेस्क्यू कयूं, उन्हनि खे असां जेको आहे हर सहूलियत फराहम कयूं। असां हिकिड़ी हंधि ॿेड़ी जेका आहे मुख़्तलिफ़ रूटनि ते असां फराहम कराई आहे प्राइवेटली, जेका माण्हुनि खे रेस्क्यू करे पई। ख़ासि करे मोड़ जा माण्हू तमामु घणा शिदत हालत में फाथल आहिनि, उते उहो रेस्क्यू कनि। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान।